ऐं जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे ईअं चए थो त तूं मुंहिंजे लाइ ईअं जीअं मुंहिंजी भेण या जीअं मुंहिंजी माउ, ऐं इन सां उन शख़्स जो तलाक जो इरादो आहे, नियत तलाक जी आहे, त हिकिड़ी तलाक थींदी। जेकॾहिं इरादो तलाक जो नाहे, तशबीह ॾिए थो त शरीयत में इनखे ज़िहार चइबो आहे। ज़िहार जो मतिलबु छा आहे त इन जे मथां कफ़ारो लाज़िम थींदो। जेसीं ताईं कफ़ारो अदा न कंदो तेसीं ताईं अज़दवाजी ताल्लुक़ क़ाइमु करणु जाइज़ न आहे। कम अज़ कम इमाम जे मथां एतिरो एतमाद हुजे जेतिरो तव्हांजो नाई जे मथां एतमाद हूंदो आहे। छो त तव्हां उनखे पंहिंजी नमाज़ जो ज़िम्मेदार ठहिरायो था। उनजी नमाज़ थींदी तव्हांजी नमाज़ थींदी। जेकॾहिं उनजी नमाज़ ख़राबु तव्हांजी ख़राबु, उनजा कपिड़ा ख़राबु तव्हांजी नमाज़ ख़राबु, उनजो अक़ीदो ख़राबु तव्हांजी नमाज़ ख़राबु, उनजी तिलावत ख़राबु तव्हांजी नमाज़ ख़राबु। सभ खां पहिरियों क्रिसमस डे जो मक़सदु सम्झो त मक़सदु छा आहे। इन्ही लफ़्ज़नि जो मक़सदु इहो आहे त उहे अक़ीदे जे एतबार सां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो पुटु सम्झनि था, ऐं इन्ही एतबार सां उहे ख़ुशी मल्हाइनि था। जेको शख़्स अहिड़े अक़ीदे जी हौसला अफ़ज़ाई कंदो, उनखे मुबारकबाद ॾींदो, उन ते ख़ुशि थींदो, इन जो पंहिंजो ईमान ख़तमु थींदो। मुफ़्ती साहब मां पंहिंजी ज़ाल खे कावड़ में चयो तूं मुंहिंजे लाइ मुंहिंजी भेण वांगुरु आहे। छा निकाह टुटी वियो या सदको वग़ैरह लाज़िम थींदो? जेके बि अल्फाज़ असांजे उर्फ़ में माउ जे लाइ इस्तेमालु थियनि था या भेण जे लाइ इस्तेमालु थियनि था या धीअ जे लाइ इस्तेमालु थियनि था, उहे लफ़्ज़ ज़ाल जे लाइ इस्तेमालु करणु शरीयत में जाइज़ न आहे। मसलन पंहिंजे उर्फ़ जे अंदरि माउ खे अमड़ बि चऊं था, जीजल बि चऊं था, त इन्ही लफ़्ज़नि सां जेकॾहिं को शख़्स पंहिंजी ज़ाल खे सॾु कंदो त इहो शरीयत में जाइज़ न आहे। भेण खे पाण अदी बि सॾियूं था या धीअ खे पाण धीअ बि सॾियूं था, न्याणी बि सॾियूं था, निकी बि सॾियूं था। अहिड़ा खोड़ नाला आहिनि जेके उर्फ़ में धीअ जे लाइ इस्तेमालु थियनि था या भेण जे लाइ इस्तेमालु थियनि था, त उहे जुमिला उहे अल्फाज़ ज़ाल जे लाइ इस्तेमालु करणु शरीयत में जाइज़ न आहे। ऐं जेकॾहिं को शख़्स पंहिंजी घरवारी खे ईअं चए थो त तूं मुंहिंजे लाइ ईअं जीअं मुंहिंजी भेण या जीअं मुंहिंजी माउ, ऐं इन सां उन शख़्स जो तलाक जो इरादो आहे, नियत तलाक जी आहे, त हिकिड़ी तलाक थींदी। जेकॾहिं इरादो तलाक जो नाहे, तशबीह ॾिए थो त शरीयत में इनखे ज़िहार चइबो आहे। ज़िहार जो मतिलबु छा आहे त इन जे मथां कफ़ारो लाज़िम थींदो। जेसीं ताईं कफ़ारो अदा न कंदो तेसीं ताईं अज़दवाजी ताल्लुक़ क़ाइमु करणु जाइज़ न आहे। कफ़ारो छा आहे? या त हिकिड़ो ग़ुलाम आज़ाद करे। हिन ज़माने में ग़ुलाम जो सिस्टम न आहे, त ॿी सूरत इहा आहे त उहो 2 महीना मुसलसल बग़ैर कंहिं वक़फ़े जे रोज़ा रखे, जंहिंमें हिकिड़े ॾींहं जो बि गैप न हुजे। 60 ॾींहं सांधे मुसलसल रोज़ा रखणा। पर जंहिं शख़्स जे अंदरि रोज़ा रखण जी ताक़त न हुजेसि, मसलन इंतिहाई पोढ़ो आहे, इंतिहाई लाग़िर आहे, बीमार आहे, रोज़ा रखंदो त अल्लाह ॾे पुॼी वेंदो, त अहिड़े शख़्स जे लाइ टियों ऑप्शन इहो आहे त उहो 60 मिस्कीननि खे मानी खाराए। 60 मिस्कीननि खे मानी खाराए। जेसीं ताईं कफ़ारो अदा न कंदो तेसीं ताईं अज़दवाजी ताल्लुक़ क़ाइमु करणु उन जे लाइ जाइज़ न आहे। त इन करे कॾहिं बि अहिड़ा लफ़्ज़ जेका इस्तेमालु न कजनि। को बि अहिड़ो मसइलो हुजे, को बि अहिड़ो क़दम खणणो आहे, सभ खां पहिरियां पंहिंजे इलाइक़े जे आलिम सां मशवरो कयो त मां ही शइ चवणु चाहियां थो, या मां पंहिंजी घरवारी खां बेज़ार आहियां, उनखे तलाक ॾियणु चाहियां थो, त उनजी सूरत छा आहे। त इन शइ जो हर मुस्लमान ख़्यालु रखे। साईं, मूंखे पेशाब जे क़तरनि जी बीमारी आहे, वुज़ू कयां थो क़तरा अचनि था, छा इन सूरत में नमाज़ थी वेंदी? हिकिड़ो तरीक़ो इहो आहे क़तरात खां बचण जो, त जॾहिं इंसान पेशाब खां फारिग़ थिए त थोरो ज़ोर सां खंघे या थोरी चुरपुर करे, ताकि जेके क़तरात आहिनि उहे ख़ारिज थी वञनि। जेकॾहिं इन सूरत जे बावजूद भी क़तरात अचनि था ऐं उनखे क़तरात अचण जी बीमारी आहे,
त शरीयत में उन जो तरीक़ेकार इहो आहे त उहो शख़्स हिकिड़े वुज़ू सां हिकिड़ी नमाज़ पढ़ी सघे थो। यानी ज़ुहर जी नमाज़ जो वक़्तु आहे, वुज़ू कंदो, ज़ुहर जा फ़राइज़ पढ़ंदो, सुन्नतूं पढ़ंदो, नवाफ़िल पढ़ंदो ऐं इन्ही टाइम जे अंदरि तिलावत बि करे सघे थो। पर जीअं ज़ुहर जो टाइम ख़तमु थींदो, असर जो टाइम दाख़िल थींदो त हिन जो वुज़ू चाहे पेशाब करे न करे वुज़ू ख़तमु। हाणे असर जी नमाज़ जे लाइ इनखे दोबारा वुज़ू करिणो आहे। यानी हिक ई वुज़ू सां हिक खां वधीक नमाज़ूं नथो पढ़ी सघे। जीअं सियारे जे अंदरि असां हिक वुज़ू सां ॿ नमाज़ूं या 3 बि पढ़ूं था, पर जंहिं शख़्स खे पेशाब जी बीमारी आहे उन जे लाइ इहो पैकेज न आहे, इहा सहूलत उन जे लाइ न आहे, छो त उनखे हिकिड़ी कतरात जी बीमारी आहे। उन जे लाइ हुकुम इहो आहे त उहो हर नमाज़ जे लाइ अलहदा अलहदा वुज़ू कंदो, पोइ उन जी नमाज़ थींदी। मुफ़्ती साहब हिकिड़ो शख़्स पेश इमाम सां ज़ाती मामलात ऐं ॾे वठ जे करे नफ़रत थो करे। उन शख़्स हिकिड़ी नमाज़ में नियत कंदे चयो त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां, छा इन जी नमाज़ थींदी? जंहिं शख़्स जे पुठियां तव्हां नमाज़ था पढ़ो, जंहिंखे तव्हां पंहिंजो पेश इमाम बणायो आहे, उन ते 100% एतमाद करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजो उन जे मथां एतमाद न आहे, अक़ीदे जे एतबार सां गड़बड़ आहे, तव्हांजी नमाज़ न थींदी। या तव्हांजे दिलि में उन जे बारे में नफ़रत आहे, बुग़्ज़ आहे, अदावत आहे, को बि मामिलो आहे, त जंहिं शख़्स सां तव्हांजी नफ़रत आहे, तव्हां पंहिंजी नमाज़ जो ज़िम्मेदार उनखे कीअं था बणायो? कम अज़ कम इमाम जे मथां एतिरो एतमाद हुजे जेतिरो तव्हांजो नाई जे मथां एतमाद हूंदो आहे। जॾहिं वार ठाराइण वेंदा आहियो नाई वटि, त नाई जे मथां तव्हांजो 100% यकीन हूंदो आहे त इहो मूंखे नुक़सान न ॾींदो। तव्हां पंहिंजे जिस्म जो ख़ासि हिसो उज़्व मख़सूस मथो उन जे साम्हूं पेश कंदा हो त हाणे वार ठाहे, ऐं उन जे हथ में छा आहे? क़ातिलाना ज़रियो, ब्लेड आहे। जेकॾहिं थोरो हेॾे होॾे घुमाए त माण्हू ख़तमु। तव्हांजो 100% यकीन आहे त मूंखे नुक़सान न ॾींदो, तॾहिं वार ठारायो था। जेकॾहिं 99% यकीन हुजे, 1% शक हुजे त इहो मूंसां दुश्मनी करे सघे थो, तॾहिं बि तव्हां उनखां वार न ठाराईंदव, ॿिए वटि वेंदव। त कम अज़ कम एतिरो यकीन पेश इमाम सां बि हुजे, छो त तव्हां उनखे पंहिंजी नमाज़ जो ज़िम्मेदार ठहिरायो था। उन जी नमाज़ थींदी, तव्हांजी नमाज़ थींदी। जेकॾहिं उन जी नमाज़ ख़राब, तव्हांजी ख़राब। उन जा कपिड़ा ख़राब, तव्हांजी नमाज़ ख़राब। उन जो अक़ीदो ख़राब, तव्हांजी नमाज़ ख़राब। उन जी तिलावत ख़राब, तव्हांजी नमाज़ ख़राब। त पेश इमाम जे मथां एतमाद हुजे, उन जे पुठियां नमाज़ पढ़ो। ऐं बिला वजह ख़ामख़ा मामूली ॻाल्हियुनि ते पेश इमाम सां अदावत रखणु, नफ़रत रखणु, इहो बि ग़लति शइ आहे। बाक़ी जेको हिन चयो आहे त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां, त इन सां इहो काफ़िर न थींदो, छो त हक़ीक़त में इहो शैतान जी इबादत नथो करे त मां अॻियों पेश इमाम शैतान खे बणायो आहे, बल्कि नफ़रत ऐं अदावत जे करे उनखे हिकिड़ी गार थो ॾे त मां शैतान जे पुठियां नमाज़ थो पढ़ां। हक़ीक़त में शैतान जी इक़्तिदा त नथो करे न, शैतान त उहो ई मरदूद आहे, उहो इमाम त कोन पढ़ंदो। इन करे इनखे काफ़िर न चइबो, बाक़ी इहो इन जी नमाज़ न थींदी। मुफ़्ती साहब 25 दिसंबर ते ईसाई क्रिसमस डे मल्हाइनि था। उन ॾिहाड़े ते ईसाइन खे क्रिसमस डे जी मुबारकबाद ॾियणु जाइज़ आहे? अॼुकल्ह असांजे मुसलमाननि में हिकिड़ी इहा बि ग़लतफ़हमी अची वई आहे त जॾहिं बि कंहिं बि क़ौम जो को त्योहार ईंदो आहे, कंहिं बि मज़हबी एतबार सां, हिंदुनि जो त्योहार ईंदो, होली ईंदी, दिवाली ईंदी, सॼो ॾींहुं उहे फेसबुक व्हाट्सएप ते हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा। इहो न ॾिसंदा त अॻिलो हिंदू आहे, मुसलमान आहे, केरु आहे, ऐं इहा शइ आहे छा, दिवाली छा आहे, क्रिसमस डे आहे छा, इहा मुसलमाननि खे ख़बर न, हिक ॿिए खे बसि मुबारकबाद ॾियणी आहे। सभ खां पहिरियों क्रिसमस डे जो मक़सदु सम्झो त मक़सदु छा आहे। इन्ही लफ़्ज़नि जो मक़सदु इहो आहे त उहे अक़ीदे जे एतबार सां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो पुटु सम्झनि था, ऐं इन्ही एतबार सां उहे ख़ुशी मल्हाइनि था, ऐं असां इन अक़ीदे जी उन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था त तव्हां सही कयो था। जेको शख़्स अहिड़े अक़ीदे जी हौसला अफ़ज़ाई कंदो, उनखे मुबारकबाद ॾींदो, उन ते ख़ुशि थींदो, इन जो पंहिंजो ईमान ख़तमु थींदो।
छो त क़ुरान में अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद। न अल्लाह कंहिंखां ॼायो आहे न अल्लाह कंहिंखे ॼणियो आहे। अल्लाह ख़ालिक आहे, पैदा करण वारो आहे, पर अल्लाह जो को पुटु का औलाद न आहे ऐं अल्लाह जा के वालिदैन न आहिनि। इहो अक़ीदो रखण बि हराम आहे ऐं अहिड़े अक़ीदे वारे खे मुबारकबाद ॾियण बि हराम आहे। त इन्हनि शयुनि खां हर मुस्लमान पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखे। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।